तोखा थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्या लार करे ओ लुढ़क लड़ी प्या लार करे तोखा थींदे धार तोखा पोए केर असांजी हो तोखा पोए केर असांजी सुपरी लहंदो सार लुढ़क लड़ी प्या लार करे ओ लुढ़क लड़ी प्या लार करे तोखा थींदे धार। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक जी कोशिशि हूंदी आहे हिननि 2 कलाकनि में अव्हां सां मोहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे, ख़ुशियुनि भरी कचहरी कजे ऐं राहत भरी कचहरी कजे। हा हा, राहत तॾहिं मिलंदी आहे जॾहिं दर्द मिलंदो आहे। हू हिकिड़ो गीत आहे न तामिर हुसैन जो, राहत मिले थी दर्द में मां प्यार तां सदके, हाय हाय छा कजे छा कजे छा कजे। हलो जी, प्रोग्राम जो आगाज़ थी वियो आहे। पाण हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो आगाज़ कंदा आहियूं कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां कंदा आहियूं। अॼु बि हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ, अव्हां सभिनी महबूबनि जे लाइ एंजॉय कजो। छो त सूफ़ी कलाम सम्झणु ॾाढो ॾुखी आहे, पर ॻाल्हि पर जेको माण्हू सूफ़ियत खे सूफ़ियत खे सम्झी थो वञे उहो पूरी काइनात खे, पूरी दुनिया खे सम्झी थो वञे। त हलूं था हिकिड़े सुठे सुठे सूफ़ी कलाम जी तरफ़। अव्हांजा आशिक़ हज़ार आहिनि, असांजी यारी क़बूल फैशन। वो मौला अव्हांजा आशिक़ हज़ार आहिनि, अव्हांजा आशिक़ हज़ार अव्हांजा आशिक़ हज़ार अव्हांजा आशिक़ हज़ार आहिनि, असांजी यारी असांजी यारी क़बूल फैशन। असुल आहियां अव्हांजी मारी, असुल आहियां अव्हांजी मारी, बंदी बेकारी क़बूल बंदी बेकारी क़बूल फैशन। अव्हांजा आशिक़ हज़ार वो सोना अव्हांजा आशिक़ हज़ार। सवा तो सोना अञा बे कहंदे ॾिठो ई न आहे, उदास अखियुनि सवा तो सोना अञा बे कहंदे ॾिठो ई न आहे, उदास अखियुनि सवा तो सोना अञा बे कहंदे ॾिठो ई न आहे। झुले झिजे ऐं सड़े पैसे झुले झिजे ऐं सड़े पैसे काने, झुले झिजे ऐं सड़े पैसे काने, हीअ दिल वेचारी क़बूल फैशन, हीअ दिल वेचारी क़बूल फैशन। अव्हांजा आशिक़ हज़ार अव्हांजा आशिक़ हज़ार। बहार सावण सरो सियारा असांखे तुंहिंजो बचारो प्यारा, बहार सावण सरो सियारा असांखे तुंहिंजो बचारो प्यारा, बहार सावण सरो सियारा असांखे तुंहिंजो बचारो प्यारा। अची करायो विसाल वासुल, अची करायो विसाल वासुल, अची करायो विसाल वासुल। ही आहोज़ारी क़बूल फैशन।
पैशल ही आहो जारी कबूल पैशल समाजा आशिक हजारिया कनीजा अमाज तरजी करियो कनीजा अमाज तर हाँ करियो कनीजा अमाज तरजी अंगण बुहारी कबूल मोला अंगण बुहारी कबूल पैशल समाजा आशिक हजारे मोला समाजा आशिक हजारे इश्क में मखदूम सरमद मंसूर बनजी अगबी कुठो आते इश्क में मखदूम सरमद मंसूर बनजी अगबी कुठो मौला अगबी कुठो हादी अगबी कुठो मौला अगबी कुठो आते इश्क में मखदूम सरमद मंसूर बनजी अजबत आया हजूर हाजुर अजबत आया हजूर हाजुर अजबत आया हजूर हाजुर हाजुर अजबत आया हजूर हाजुर ये कथ कटारी कबूल पैशल ये कथ कटारी कबूल पैशल समाजा आशिक हजारिया सोना सिरड़ो पूरा ही बाजा बजाए अजा तो मौला सिरड़ो निमाए पूरा ही बाजा बजाए अजा तो मौला सिरड़ो निमाए पूरा ही बाजा बजाए मची गुडी थो माझी गोती नची माझी ये कलाम कचारी कबूल पैशल कलाम कचारी कबूल पैशल समाजा आशिक हजारे मौला आजा आशिक हजारे सजन मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में सजन मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में चिट्रो जीअं चंद्र चोॾींहं जो चिट्रो जीअं चंद्र चोॾींहं जो सितारनि में
सजण मुंहिंजो ही सुहिणो आहे हज़ारनि में छा कजे कुझु कोन था कयूं अवां सां मोहबत विरायूं था प्यार विरायूं था राज हिन पहर खे वधीक सुहिणो ठाहियूं पिया छो त तव्हांजूं लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि तव्हांजूं कचहरियूं हूंदियूं आहिनि तव्हांजूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि हीउ शो आहे ई तव्हांजो लाइव विथ राजा मिड़ई नालो आहे लाइव विथ पब्लिक आहे इहो सो ख़ैर टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे तव्हां टेलीफोन कॉल करे सघो था ऐं पंहिंजे इलाइक़े जे बारे में पंहिंजे तर जे बारे में मौसम जे बारे में कंहिं माण्हू जे बारे में पंहिंजे बारे में कुझु न कुझु मूंखे ॿुधाए सघो था या कुझु मूंखां पुछी सघो था इहो तव्हां टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु इनखे डायल करण खां पोइ अस्सलाम वालेकुम बिस्मिल्लाह 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 केरु पियो ॻाल्हाए ज़ाहिद हुसैन ज़ाहिद साईं कहिड़ा हाल आहिनि लॻो पिया तव्हां ॿुधायो तबियत सही आहे सभु सेट आहे अलाह जो करम आहे ऐं तव्हां ॿुधायो कीअं पई ज़िंदगी गुज़रे बसि मिले पिया गुज़ारियूं था तव्हांजी दुआउनि सां है मौसम कीअं आहे दिलि जो मौसम सुठो थी वियो आहे पहिरियों ख़राबु हुयो हाणे सही थी वियो आहे केतिरो सुठो थियो आहे हा सभु कुझु सही थियो आहे तव्हां ॿुधायो सही हुयो कमु सभु सेट असांजे दिलि जे मौसम में थोरी थकावट आहे को ॿुधायो को गीत गज़ल गानो त असां बि एक्टिव थी वञूं सही आहे खामोश है नज़ारे एक बार मुस्कुरा दो खामोश है नज़ारे एक बार मुस्कुरा दो कहती है ये बहारें हंसना हमें सिखा दो खामोश है नज़ारे कदमों को छू रही है ये झूमती घटाएं कदमों को छू रही है ये झूमती घटाएं करती है इल्तिजाए ये शाम की हवाएं चेहरे से केसों का आंचल जरा हटा दो खामोश है नजारे एक बार मुस्कुरा दो खामोश है नजारे एक बार मुस्कुरा दो कहती है ये बहारें हंसना हमें सिखा दो खामोश नज़ारे एक बार मुस्कुरा दो वाह सही वाह कमाल करे छॾियो ज़ाहिद भाउ अॼु थैंक यू भाई महिरबानी ज़बरदस्त ॿियो भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो तव्हां एतिरा दफ़ा असांजे प्रोग्राम में आया आहियो काफ़ी दफ़ा गीत ॿुधाईंदा आहियो कीअं लॻंदो आहे छा फीलिंग्स हूंदियूं आहिनि जॾहिं तव्हां असांजे शो में कॉल कंदा आहियो तव्हांजो ॾाढो सुठो लॻंदो आहे असांखे हाणे विच में असल में थोरी मुंहिंजी तबियत सही न तॾहिं मां 2 ॾींहं तव्हां सां न ॻाल्हायो बसि अलाह साईं तव्हांखे सिहत ॾींदो छा थी वियो तबियत खे यार खंघि बुखार जेको अॼुकल्ह बरसाति खां पोइ हले थो न तव्हां यकीन कयो मूंखे लाइ अफ़सोस थो थिए 2 ॾींहं खां न ॻाल्हायो साईं खे इंतज़ारु हूंदो असांजो बिल्कुलु असां यादि कंदा आहियूं तव्हांखे तव्हां न हूंदव तव्हांजी असां हाज़िरी हणी छॾींदा आहियूं पोयां अॼु दुआ वग़ैरह पई तव्हांखे जेको आहे यादि कयोसीं महिरबानी यार हिकिड़ो हू गानो हुयो न ॾाढो ज़बरदस्त हुयो जंहिंमें मोहम्मद अली ऐं शबनम हूंदा आहिनि रिश्ते जी ॻाल्हि रिश्तो हूंदो आहे कहिड़ो गानो हूंदो आहे महफ़िल में ॻाईंदो आहे मोहम्मद अली ऐं शबनम जो हा उनजा त खोड़ आहिनि हा हिकिड़ो गानो न बदलते रिश्ते अलाए कहिड़ी फिल्म हुई उनजो गानो ॾाढो ज़बरदस्त उनमें त बाबरा शरीफ़ आहे हा बाबरा शरीफ़ जेका धीउ हूंदी अथसि दिल में रहने वाले दिल से ही निकल इहो थोरो ॿुधाए यार इहो ॿुधाए हा इहो तव्हांखे जेको आहे न मथे हफ़्ते ताईं यादि कर तव्हांखे ॿुधाए अॼु यादि न आहे वो जो हुसन देवी वारो यादि आहे बाक़ी वो यादि न आहे दिल में रहने वाले वाह सही वाह ज़बरदस्त ठीकु आहे यादि करे नेक्स्ट वीक ॿुधाइजो ठीकु आहे महिरबानी दादा महिरबानी ॾाढो ज़बरदस्त इहो गीत हुयो ऐं रियली माना मां चवंदो आहियां त असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं त जेके असां हिन उमिरि वारा आहियूं 40 45 50 वारा जेके बि आहिनि इहे ॾाढा ख़ुशनसीब आहिनि 2 जनरेशन्स ॾिठियूं आहिनि हिकिड़ो त हीअ AI जी ज़िंदगी असां दौर करे सोचियो ई न हुजे इहो बि थींदो आहे सभु कुझु ॿियो असांजो जेको बचपन हुयो उहो बि ॾाढो कमाल ऐं असांजे बचपन जूं जेके फिल्मूं ड्रामा उहे अॼु बि माना असां कंहिंखां पुछंदा आहियूं त हा यार इहो ड्रामो हा इहो ॾाढो ज़बरदस्त ड्रामो ॾिसंदा हुआसीं त
हर वक़्तु हिकु जहिड़ो न हूंदो आहे, इहा असांखे हिन ज़िंदगीअ में ई ख़बर पइजी वई। त तव्हां बि कोशिशि कंदा कयो त वक़्त जो क़दुरु कंदा कयो, वक़्त जो ख़्यालु कंदा कयो। वियल वक़्तु वापसि न ईंदो आहे ऐं ईंदड़ वक़्त जी ख़बर न हूंदी आहे त ईंदड़ वक़्तु असां जी ज़िंदगीअ में कहिड़े तरीक़े जो ईंदो। त कोशिशि कंदा कयो त वक़्त जो क़दुरु कंदा कयो ऐं वक़्त सां बेवफ़ाई न कंदा कयो। वक़्तु नाराज़ थी वेंदो आहे, जॾहिं वक़्तु नाराज़ थी वेंदो आहे त पोइ ख़बर ई न पवंदी आहे ज़िंदगी त हाणे कजे त कजे छा। सो मां बि इहो ई चवंदुमि त छा कजे छा कजे छा कजे। कुझु कोन वठंदासीं, कॉल वठंदासीं हिकिड़ी, ॿियो कुझु न कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे सुहिणा साईं? अच्छा भाई गुलरेज से चांडे ॻाल्हायां थो लाड़काणे खां। गुलरेज कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। बेटा तव्हांजी आवाज़ में ईअं लॻे थो ॼण इको आयल आहे त आवाज़ में थोरो डिस्टर्ब थिए थो। अदा इको खे थोरो सेट कयो मुंहिंजा राणा ख़ालिद शाह साहब। हा हाणे सही थो अचे? जी राजा भाई हाणे ओके आहे। हा ॿियो छा हाल वाला? कहीं से कुझु कोन? ॿियो अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। ॿियो छा हाल आहे? कीअं भई लाड़काणे जी ज़िंदगी गुज़रे? लाड़काणो मन लॻो पियो आहे, शुक्र अल्लाह साईं जो। मौसम बि बहितर आहे हाणे, मतिलबु बरसातुनि खां पोइ बहितर थी वियो आहे। गर्मियूं वग़ैरह हाणे कुझु घटियूं, रातियूं कुझु ठरियूं आहिनि। वाह 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 वाह। चलो ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे? तव्हांजी गाॾी वाॾी सही थी हले पई? हा बिल्कुलु गाॾी सही थी हले अल्हम्दुलिल्लाह, रोज़ी करे वठंदा आहियूं। न न सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। दुआउनि में यादि रखंदा कयो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। बिल्कुलु राजा भाई। हा हाय के दो सरे वयो आही ज़हर जीवन करे वयो आही मूं त ख़ुशियूं घुरियूं हुयूं तोखां मूं त ख़ुशियूं घुरियूं हुयूं तोखां दर्द दिल में भरे वयो आही ज़हर जीवन करे वयो आही ज़हर जीवन करे वयो आही। वाह साईं वाह गुलरेज, छा यादि, छा ज़मानो यादि कराए छॾी सुहिणा साईं। राजा भाई हा वाह। ये असांजे लाड़काणे जो सिंगर हुयो उस्ताद इल्ताफ़ समो, हिनजी मतिलबु कुझु ॾींहं पहिरियां डेथ थी वई आहे। नाले वनाले राजन। हा बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे, ॾाढो पुराणो आर्टिस्ट हुयो। ऐं इहा बिल्कुलु असांजो पाड़ेसिरी आहे, असांजे पाड़े जो आहे, त मतिलबु मूंखे को यादि अची वियो जे करे मूं तव्हांखे गानो ॿुधायो। सुठो कयो, सुठो कयो। अलाह साईं हुनखे जन्नत में जायूं ॾिए। ऐं ज़िंदगी मिठा इहा ई आहे, ज़िंदगी कंहिं महिल ईअं ख़बर पवंदी त राजा बि न रहियो, कंहिं महिल ख़बर पवंदी त माना अलाह साईं सभिनी खे पंहिंजे अमन अमान में रखे। त ज़िंदगी इहा ई आहे, ख़बर न पवंदी आहे। सही ॻाल्हि आहे राजा भाई, बिल्कुलु। बसि दुआउनि में यादि रखिजो, दुआउनि में यादि रखिजो गुलरेज भाई। महिरबानी, महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। गुलरेज चांडियो फ्रॉम लाड़काणो। हुजे ई दाणो त घुम लाड़काणो, हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। इहो इन करे चयो वेंदो आहे त लाड़काणो कंहिं ज़माने में, कंहिं वक़्त में दरिया जे किनारे ते, ऐं दरिया उतां वहंदो हुयो। ऐं उते जीअं मोहन जो दड़ो तव्हां ॿुधो हूंदो, या मोहन जो दड़ो आहे, उते बिज़नेस करणु ईंदा दुनिया मां, मुख़्तलिफ़ मुल्कनि मां माण्हू बिज़नेस करणु ईंदा हुआ हिते। त इन जे करे चवंदा आहिनि त हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। वाह साईं वाह। सो मूं त इहो ई अंदाज़ो लॻायो आहे त इहो इन वक़्त खां ई वठी इहा चवणी आहे। बाक़ी कंहिंखे क्लियर हुजे थो अची मूंखे ॿुधाए त भई इहो छाजे लाइ चयो वेंदो आहे। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में मां सभिनी खे रखां पियो शामिलु, छो त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर ज़िंदगीअ खे आसान करणु असांजे हथ में आहे। असां कोशिशि कयूं नेगेटिविटी खां, असां कोशिशि कयूं त असां अहिड़नि माण्हुनि खां जेके माण्हू पंहिंजे लाइ सुठो बि न कंदा आहिनि, ॿियनि जे लाइ बि सुठो न सोचींदा आहिनि, उन्हनि माण्हुनि खां परे ई रहूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम राजा साईं, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चङा भला आहियो? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अनवर साईं तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अलाह जा एहसान, मालिक जा करम, तव्हां भाइरनि जूं दुआऊं आहिनि, बिल्कुलु ख़ुशि आहियूं। तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो। कीअं पई ज़िंदगी गुज़रे, कीअं पियो वक़्तु गुज़रे? बसि रब जा करम आहिनि, मालिक जूं महिरबानियूं आहिनि। हू पंहिंजे जेको आहे सो पंहिंजो ॾे पियो, ऐं असां जेको हुनखे विंदरायूं पिया, खाऊं पिया, पियूं पिया। वाह 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 वाह।
झांगारा जो मौसम कीअं झांगारा में आयो कोटड़ी में आयो मौसम हाणे अल्हम्दुलिल्लाह हाणे साईं बहितर थी वियो आहे। हा मौसम थधो थी वियो हूंदो हाणे त हा मौसम हाणे माशाअल्लाह थधो थी वियो आहे ऐं राति बि सही आहे ॾींहं जो हाणे पहिरीं वारी गर्मी न आहे। गर्मियूं ख़तम थी वियूं आहिनि हाणे। जी जी हा बसि हाणे वधीक अलाह खे पार था वरी का बरसाति वग़ैरह न पवे। चलो अलाह साईं ख़ैर कंदो। छा था ॿुधायो छा यादि करे आया आहियो? बसि पंहिंजो बुखारी जो शेर आहे। हा ॿुधायो। रसिया ज़ख़्म दिलि ते हज़ारे पर ॾेखारे न सघियासीं। हा रसिया ज़ख़्म दिलि ते हज़ारे पर ॾेखारे न सघियासीं। यार खे यार पुकारे न सघियासीं। वाह वाह। यार खे यार पुकारे न सघियासीं। ज़मानो सम्झे पियो ख़ुशि थिया गुज़ारियूं। ज़मानो चयो पियो ज़मानो सम्झे पियो ख़ुशि थिया गुज़ारियूं। बुखारी पर पंहिंजो दुख पंहिंजनि सां पचारे न सघियासीं साईं। चङो जो आख़िरी लाइन यादि अची वई तोखे त मूंखे ॾाढो परेशान कयो हुई अॼु तो। ख़ैर ख़ैर ॿियो महिरबानियूं महिरबानियूं अनवर साईं। मोहम्मद अनवर बलोच साहब असां सां गॾु फ्रॉम झांगारा भाई तमामु ज़बरदस्त कॉलर रहियो आहे असांजो ऐं हमेशह कॉल कंदो आहे सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहे। लाई कोन थो खाराए अॼुकल्ह या त पोइ लाई जो मौसम न हूंदो लाई ॾाढी मोकिलींदो आहे यार। लाई मां नंढे हूंदे ॾाढी खाईंदो हुयुमि। तिरनि वारी लाई अलॻि हूंदी बादामनि वारी लाई अलॻि हूंदी बेमूमनि वारी ऐं हुन सां गॾु गॾु इहा जेका गुड़ वारी जेका लाई हूंदी आहे उहा त अञा मज़ेदार हूंदी। हुन सां पोइ खंड वारी लाई 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 माना ॾाढी लाई खाधी थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे सुहिणा साईं? ख़ैर अदा। केरु अदा? रहीम बख्श चांडियो लाड़काणे खां। कहिड़ा हाल आहिनि रहीम बख्श चांडियो साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? दुआऊं तव्हांजो। तव्हां ॿुधायो भाउ कहिड़ा हाल? सभु ख़ैर सभु ख़ैर। भली कार था चऊं तव्हांखे रहीम साहब। बिस्मिल्लाह अलाह तव्हांखे ख़ुशि करे। ख़ैर लॻो पियो आहे? छा कंदा आहियो तव्हां? साईं मां बिजली जो कमु कंदो आहियां। माना बिजलीअ में हथ आहे? बसि छा कजे ज़िंदगी ई आहे। चलो भली कार था चऊं तव्हांखे। थैंक यू वेरी मच शो में शामिलु थिया आहियो। सुठो लॻो तव्हांजो अचणु। ऐं छा चवंदो असांजे प्रोग्राम में को गानो ॿुधाईंदो का शाइरी ॿुधाईंदो छा कंदो? असांजे प्रोग्राम में बसि हिकिड़ो मरहूम सादिक फ़कीर जो शाइरी यादि अची वियो आहे। ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। तो दर कीअं अचण जी मां हीअं विझां हेर। तो दर कीअं अचण जी मां हीअं विझां हेर। मुंहिंजा मेरा पेर अंगण तुंहिंजो उजरियो। वाह 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 साईं वाह वाह साईं वाह ज़बरदस्त ज़बरदस्त जी। सादिक फ़कीर जो को कलाम ॿुधायो या मंज़ूर फ़कीराणी जो त महिरबानी थी। हाज़ुर 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 ॾिसूं था हाज़ुर हाज़ुर। ओके महिरबानी अधो असां सां गॾु भाई। थैंक यू वेरी मच। पाण हाणे हिकिड़े सुठे सुहिणे गीत जी तरफ़ हलूं। प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ ऐं गानो पाण कहिड़ो रेडी करायोसीं हाणे अॼु छा था हींअर? हा जी ओके जी हलूं था हिकिड़े सुठे सुहिणे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे मास्टर मंज़ूर जो। मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे मुंहिंजे रूह खां जिस्म जुदा आहे। एंजॉय।
वेलकम जी, खुशामदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जी मोहबतुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में आहे शामिल। छो त राति थिए थी, सूर जाॻनि था। पोइ सूर कॾहिं कंहिंजा जाॻंदा आहिनि, कॾहिं कंहिंजा जाॻंदा आहिनि, कॾहिं कंहिंजा जाॻंदा आहिनि, पर असां कोशिशि कंदासीं त सूरनि खे सुम्हारियूं, निंड करायूं सूरनि खे। टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज जेकर तव्हांखे करिणो आहे त मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, वञी तव्हां हुन पेज ते, राजा मेमन जो पेज आहे, राजा मेमन जे नाले सां, उनखे वञी सर्च कयो ऐं उन ते मैसेज कयो। तव्हांजो मैसेज मूं ताईं पहुची वेंदो। पोइ तव्हांजो मैसेज मां ज़रूरु शामिलु रखंदुमि आफ्टर 10 PM। सो तव्हांजो प्यार, तव्हांजी मोहबतूं, 10 खां पोइ तव्हांजा मैसेज बि शामिलु कंदासीं। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे भाई? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर, सभु ख़ैर। केरु पियो ॻाल्हाए? सर शाहरुख थो ॻाल्हायां पंजदरे खां। कहिड़ा हाल? शाहरुख ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? खैर सर, दुआ था भाई। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? साहब सलाम थो ॾियो। वालेकुम अस्सलाम। तुंहिंजे साहब खे बि असांजा खोड़ सारा सलाम। सर हैदर भाई आहे न सर हिते छजड़ो डायरेक्टर? हा, छजड़ो साहब। हा साहब सोट अथव सर? अच्छा जी जी सर। बसि साहब खे असांजी पार त करे छॾ, असांजे हिन साहब खे पार त करे छॾे। हा, इहो पार त कराई भई असांजी को माना ईअं। हा जी जी सर। चलो चलो, ॿियो ख़ैर लॻो पिया? सर शुक्र अल्लाह साईं, बाक़ी महिरबानी आहे। तव्हां ॿुधायो ठीकु आहे? तबियत ठीकु आहे? दुआउनि में यादि रखिजा। को गानो वानो ॿुधाए, को गीत, को शाइरी, को कलाम? हा सही गानो ॿुधाईंदा। ऐं ॿुधाए जी, ॿुधाए हिकिड़ो। हा। मत मत सोना मुझे, मत मत सोना मुझे घर आयो आ, वेठो बि नहीं वरी जमी तो वञा। मत मत सोना मुझे घर आयो आ, वेठो बि नहीं वरी जमी तो वञा। झट सिवा मुंह खां शरदी न हुई, पाण पको थे या कंहिं पको कई। एॾी जुदायूं नाज़नवा, वेठो बि नहीं वरी जमी थो वञा। महिरबानी भाई खे सलाम चइजो सर। साईं साईं, वालेकुम अस्सलाम। तव्हांजो सलाम पहुची विया, थैंक यू। हलो भाई, हैदर भाई जी जो दोस्त हुयो ऐं असां तव्हांजी महिरबानी लख थोरा प्रोग्राम में शामिलु थिया। अवांजो प्यार, अवांजी मोहबतूं, अवांजी ख़ुशियूं ऐं अवांजी ख़ुशियुनि जो अहसासु हिन महफ़िल में हूंदो आहे शामिलु। छो त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर ज़िंदगी खे जेकॾहिं आसानु करिणो आहे त पोइ असांखे हिन ज़िंदगीअ सां गॾु ऐं हिनखे हिन वक़्त सां गॾु हलणो पवंदो, मुतमिन करिणो पवंदो असांखे त असां ठीकु आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे हो दमसाद 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 हो राजा हो, कहिड़ो हाल अथई? ओ खैर खैरियत। ये गुठन वारा सद तुंहिंजा। अड़े दमसाद, अड़े दमसाद, अड़े है। बस यार छा कजे यार, वक़्त वियो गुज़री, ज़िंदगी वई गुज़री। अजाब छा वरी छा, चांहि पीजे, बिस्किट बोड़े खाइजे। वरी केड़ा खंजर कई हाणे त कम। वाह राजा अड़े ॿुधाए भला छा थो हले? हले 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 हा हले हले हले। अॼु साईं उर्दू जो कलाम ताणो ए वन माना फर्स्ट क्लास सफ़ा पाकिस्तानी यार, असली बहु 12 सफ़ा पाकिस्तानी न, पाकिस्तानी हूंदा असां माण्हू पाकिस्तानी त पाकिस्तानी। हा ॿुधाए कॾहिं हणंदा आहियूं वो बि धको। ॿुधाए थी वञे हले। हा हा हा। दिल में तूफान छुपा बैठा हूँ राजा। हाँ। ये न समझो कि मुझको प्यार नहीं, दिल में तूफान छुपा बैठा हूँ। ये न समझो कि मुझको प्यार नहीं, तुम जो आए
हो मेरी दुनिया में, अब किसी का भी इंतजार नहीं। ठीक है। वाह वाह वाह, कंहिं दर्द ॾिना अथई, कंहिं अहिड़ा सूर ॾिना अथई दोस्त। का भी जवानी मुंहिंजा जानी, का भी जवानी मुंहिंजा जानी, झले नथी झल जेला। हाँ ॿुधाए अॻियां हले थोरो हले थोरो हले। लुचियां तड़पी हो अलबेला अलबेला, नाज़ने वारा नखरेला, तू भी लुचियां तड़पी। हाँ वाह साईं वाह, मरहूम असांजो शहज़ाद जतोई, कमाल साईं, वाह वाह, क्या बात है। वाह इन इहो दोस्त बि असांजो जवानीअ में हली वियो। अल्लाह साईं अल्लाह साईं जन्नत में जायूं ॾे शहज़ाद खे, ऐं अल्लाह साईं हुनजी पूरी फैमिली खे बि सब्र ॾे, ऐं शहज़ाद जूं यादूं ॼाराए ताज़ा करे छॾी सफ़ा तो दोस्त। पोइ बसि हाणे हलूं था दमसाद हली बाबा। बिस्मिल्लाह माशाअल्लाह, सॼी संगत खे सलाम। दमसाद ईंदो आहे ॼण ईअं जीअं उताक में न वेठा हूंदा आहियूं असां, ईअं उताक में कचरी कयो आहे दमसाद। हाणे मां हलां थो प्रॉपर ईअं असां इमेजिन कंदा आहियूं त असां कंहिं वेठा आहियूं कंहिं ज़बरदस्त कंहिं ॻोठ में, ऐं दमसाद अचे थो वरी कचहरी करे वरी हले थो वञे। वाह वाह। सो इहा महफ़िल भई ईअं ई आहे, उहा ई आहे, थोरो वक़्तु बदिलजी वियो आहे, एडवांस थी वियो आहे, ऐं तव्हां पंहिंजी पंहिंजी जॻहियुनि ते पंहिंजे घरनि में वेठा आहियो, ऐं असां वरी हिते वेठा आहियूं, त माना हिकिड़ी औताक त आहे ई आहे न। सो ख़ैर मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिल रखंदासीं। लाइव कॉल्स असीं सिलसिलो हली रहियो आहे, ऐं तव्हां बि कॉल करे सघो था। टेलीविज़न ते जी स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे, तव्हां हिन नंबर खे डायल करे महफ़िल में शामिल थी सघो था। सो मोहबतूं बि रहींदासीं, प्यार बि रहींदासीं, ख़ुशियूं बि रहींदासीं, ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिल रखंदासीं। छा कजे छा कजे छा कजे। ख़ैर छा आहे अब छा थी कॉल? अच्छा कॉल ते हेॾियूं रेडियूं माना हिते बि आवाज़ु अचे, जहिड़ो कईसीं कॉलर सां। छा कजे, कॉल वठूं? ओके 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 ओके। सो ख़ैर भई दोस्तनि खे गुज़ारिश आहे, रिक्वेस्ट आहे, जॾहिं बि तव्हां कॉल कयो टेलीविज़न स्क्रीन ते नंबर ॾिसी, त टीवी जी आवाज़ खे बंदि कंदा कयो, ऐं असांजे डायरेक्टर जी पारनि अथव हिन सां थोरो मोहबत प्यार सां। सो उनखे ख़बर हूंदी आहे त हाणे कहिड़े टाइम ते कॉल ॾिनी वञे स्टूडियो में या न ॾिनी वञे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे न, उहो सॼो शो सॼो उहो संभाले वेठो आहे। सो उन जी पारनि अथव, बाक़ी ॿियो ख़ैरु आहे। सो ख़ैर अॼु इरफ़ान बि असांजो ॾाढो ज़बरदस्त कैमरामैन आहे, एक्टिव लॻो पियो आहे। कामरान त एक्टिव आहे ई आहे, पर अॼु इरफ़ान बि आहे। इहो त इन्हनि ॿिन्ही खे त तव्हां ॾिठो हूंदो दमादम में न। मां इरफ़ान खे त बार बार यादि कंदो आहियां, उते खिलंदो ई न आहे। माना हिनखे चयो खिलण जे लाइ बि, बाबा थोरो खिल, हा चयो पोइ ईअं थोरो थोरो कंदो। छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा पुत्र, छा हाल आहे? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अमृत तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? लख एहसान रब तो तव्हांखे हर हमेशह ख़ुशआबाद रखे। आमीन आमीन तव्हांखे तव्हांजे बच्चनि खे आमीन आमीन हर हमेशह ख़ुशआबाद हुजो, ईअं ई खिलंदा मरकाईंदा रहो। दुआऊं कंदी करी, दुआउनि जे लाइ तूं ईंदी आहीं। अॼु कलाम को ॿुधा, को सहरो ॿुधा, को गानो ॿुधा, अॼु ॿुधा कुझु। अॼु न, बसि वाइदो कयां, ॿिए हफ़्ते ॿुधाईंदीमांइ। हल ठीकु आहे, ॿिए हफ़्ते वाइदो? हा पको वारो? हा ॿुधाईंदीमांइ। सही आहे। छा भला घर में छा पचायो हुई मानीअ में? मां चयो अॼु न राजा पुटु ईअं ई पिजे कुझु बि न, बसि हिनमहिल जो चांवर चाढ़ींदा हूं न बा, चांवर चाढ़िया, अच्छा आलू पचाया, दाल चाढ़ी, वरी ॿ टे शामियूं पयूं उहे तरे वरिती। वाह 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 वाह। ॿियो छा आहे, अंब बि हलिया विया काथऊं काथऊं परे खां ॻोल्हे, ओॾे वेंदी आहियां अंबनि खां मौसमियात बि वेंदी आहियां, परे परे वेंदी आहियां, वञी ॻोल्हे वठी ईंदी आहियां। पर हाणे सफ़ा मींहं पिया था हलनि, हाणे कोन थी वञे। वरी हिते त वॾा पंजाबी अंब पिया आहिनि। अॼु त वरी हल्को हल्को, अॼु ॾाढो मौसम ज़बरदस्त हुयो कराची जो, हल्को हल्की फुहार पए पई। अॻुण बि हले पई, हल्की 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 अॻुण बि हले पई। छा कजे छा कजे। ॿियो ॿुधाए? कॾहिं बि ॾिसो था न, अॻुण ख़बरुनि में ॿुधाइनि पिया 9 बजे, अरबा ऐं जुमेरात ॿिन्हिनि पई। हा हा हल्की हल्की बारिश।
बस हल्की हल्की हुजे भई। अल्लाह जहान खे ख़ुशि रखे, जाथे भुजन खेर सां, नींद खेर जो, हर शइ खेर जी, बस रब रहमत जी करियूं आहे। बस सही आहे बस दुआउनि में यादि रखिजे अमा। अल्लाह ख़ुशि कंदो बेटा, अल्लाह हमेशा। आमीन आमीन। अमड़ असांजी गॾु हुई भई। अमा सादी टाउन में रहंदी आहे ऐं अमा जो जॾहिं हस्बैंड हूंदो हुयो त गॾु शो ॾिसंदा हुया मुंहिंजो, पर अमा जे हस्बैंड जॾहिं हुन खां विछड़ी वियो, हिन दुनिया मां हलियो वियो, त पोइ वरी अमा असांखे कॉल कंदी आहे, असांखे दुआऊं कंदी आहे। सो अमा ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मोहबत हमेशह असां सां गॾु आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, बसि असांखे दुआउनि में ज़रूरु यादि रखंदा कयो। ऐं चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ में नसीब जी बि ॻाल्हि हूंदी आहे, ऐं हक़ीक़त आहे नसीब जेको तव्हांजो ठहंदो आहे उहो तव्हांखे दुआउनि सां ठहंदो आहे। ऐं दुआऊं तव्हां कोशिशि करे माण्हुनि जो दिलियूं ख़ुशि कयो, कंहिंजो दिलि न रंजायो, दुआऊं खटियो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। केरा मुख्तियार रुस्तमानी। दिलि न रंजायो असांजी बि भाउ। तोखे छा थियो भाउ? सुञातव कोन तॾहिं? बसि असां कॾहिं कॾहिं न सुञाणींदा आहियूं। ख़ुशि आहियो त सही ख़ैर आहे। ख़ैर मुख्तियार तूं ॿुधा, ख़ुशि चाक चङो भलो? अल्लाह साईं जा अहसान आहिनि, तव्हांजूं दुआऊं आहिनि, तव्हां ख़ुशि आहियो त सही आहे। कीअं लॻे पियो? ख़ुशि लॻा पियो न पियो लॻा ख़ुशि? माशाल्लाह ज़बरदस्त पिया लॻो। हा महिरबानी महिरबानी, तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे इहो बि। न साईं, असांजी तव्हां सां मोहबत आहे, प्रीत आहे, दोस्ती आहे, कुर्ब आहे। महिरबानी। तमामु वॾा रिश्ता आहिनि, न सिर्फ़ु असांजा, वाही पांडे जे शहर वारनि जा तमामु घणा तव्हां सां माना मोहबतूं आहिनि। मज़े वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, कल्ह मां न ॿुधाए सघियसि, कल्ह मुंहिंजे रिसीवर में थोरो फॉल्ट अची वियो हुयो। सही आहे, तो में त फॉल्ट न आहे न को? न मूं में फॉल्ट न आहे, रिसीवर में फॉल्ट अची वियो। पोइ मिस्त्री सां ॻाल्हायमि, असांजे ॻोठ जो मिस्त्री बशीर बिरोही। हा, मूंखे जंहिं प्रोग्राम मां तुंहिंजो रोज़ ॾिसंदो आहे, मुंहिंजो घर जो जेको रिसीवर खणी वञे तूं प्रोग्राम ॾिस, मूंखे प्रोग्राम में मुंहिंजो नालो खणिजांइ। छा नालो अथसि? बशीर अहमद बिरोही, उस्ताद बशीर अहमद बिरोही। उस्ताद बशीर, उस्ताद पारत थी विया ॻोठनि जे जेके डिश बिश जा इहे अथई मसइला, इहे हल कंदो कर, असांजो मिड़ई सिंध टीवी हलाए छींदो कर। महिरबानी महिरबानी। हाणे गानो तव्हांखे ॿुधायां थो। भले ॿुधाए, बशीर मूंखे ॿुधाए, बशीर खे ॿुधाए। बशीर हाणे उतां ॾिसे थो, मां त चयोमांसि यार तव्हां प्रोग्राम में कॉल कयो, ॻोठ जी नुमाइंदगी कयो, थोरो शर्माइनि था। हा ॿुधाए भला, ॿुधाए। तुसां पके थी गयो महबूब सिखियो माणे, तुसां पके थी गयो महबूब सिखियो माणे, असां यार उहे ई हूं खादिम तॾे पुराणे, असां सिर उही दिहाड़े तॾे नाम कर ई छोड़िया, तुसां भाऊं या न भाऊं हुन राज देओ राणे, तुसां पके थी गयो। छो थी गयो? रुआरे छॾी अदा, रुआरे छॾी अदा, रुआरे छॾी। इहो बि को ज़माना हा जो बाह ते सुम्हंदा हम, हिक ॿिए दे सजण सीने हूंदे अहन विहाणे। वाह 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 वाह, महिरबानी मुख्तियार, महिरबानी। मुख्तियार रुस्तमानी फ्रॉम वाही पांधी, महिरबानी मुख्तियार, अवां महफ़िल में शामिल थिया, सुठो लॻो अवांजो अचणु। छा कजे हो मुखां धार मुंहिंजो सनम कयो आ, ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आ, ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आ। वाह सही वाह। हलो भाई, हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़ प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे काशिफ आगाणी जो। ज़िंदगी बिन सनम तुझे सारी, गम जो सहराई रुगो वारी, हो गम जो सहराई रुगो वारी।
जिंदगी बिन तुझे सनम सारी सनम सारी गम जो सहरावे रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरावे रुगवारी गम जो सहरावे रुगवारी गम जो सहरावे रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरावे रुगवारी इश्क जी राह में वया लुट जी 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 कई जिन प्यार में वफादारी गम जो सहरावे रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरावे रुगवारी गम जो सहरावे रुगवारी गम जो सहरावे रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरावे रुगवारी जे तेरो प्यार वा पेरी तो सा 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 ओ तेरी का भीषणा प्यारी गम जो सहरावे रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरावे रुगवारी गम जो सहरावे रुगवारी गम जो सहरावे रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरावे रुगवारी 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 वेलकम जी वेलकम खुशामदीद भलीकार भलीकार था चऊं वहाँ सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी हिन महफ़िल वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो
हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, केर पे गलाए? सनम मिर्जा कराची से, भूल गए क्या आप? क्या हाल है आपके सनम, ठीक हैं आप? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है। आपने 2-3 मरतबा मेरा नाम गलत लिया है, सना मिर्जा करके। मैं सनम मिर्जा हूँ। सनम मिर्जा हैं आप, आपको वेलकम कहते हैं। सनम मिर्जा ने पहले बात की है मुझसे? अरे सना मिर्जा जिसे आप कहते रहे वो मैं ही तो हूँ। आप कौन हैं, सनम मिर्जा हैं या सना मिर्जा हैं? सना मिर्जा नहीं हूँ मैं, सनम मिर्जा हूँ, मगर आप मुझे सना मिर्जा कहते रहे हैं। तो मैं आपसे सना मिर्जा करके बात करता रहा अभी तक। जी 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 जी। तो आप अभी मुझे बताएं, सना मिर्जा हैं या आप सनम मिर्जा हैं? सनम मिर्जा। आप सनम मिर्जा हैं, चले जी। आप सनम मिर्जा को आज वेलकम कहते हैं महफिल में। क्या हाल है आपके? ठीक ठाक, खैरियत, आप सुनाइए। अल्हम्दुलिल्लाह, सब सेट। और क्या हो रहा था? और यही हो रहा है, शो हो रहा है बस। एक तो आपके पास जो है ना फोन मिल ही नहीं रहा था मेरा। क्यों? मैं इतना मिला रही थी ना, इतना बिजी जा रहा था कि बस। ऐसा क्या हुआ हमारे फोन को? अरे आपके पास तो लाइन लगी पड़ी है भाई बातें करने वालों की। हाँ चलो, अच्छी बात है ना। ये तो एक मेरे नसीब अच्छे हैं कि मेरे पास लाइन लगी पड़ी है बातें करने वालों की। हाँ ये बात तो है। जब जो अच्छा इंसान होता है उसके लिए तो लाइन लगी पड़ी होती है ना बातें करने वालों की। अच्छी बात है, अच्छी बात है। जी जी जी। और बताएं, क्या हाल हवाल है? और तो सब ठीक ठाक है, खैरियत है। कल भी आपको फोन किया था, कल भी नहीं मिल रहा था। परसों भी किया था, तब भी नहीं मिल रहा था। आज अल्लाह अल्लाह करके मिला है। परसों तो हम थे ही नहीं, हम तो संडे को छुट्टी करते हैं। अरे हाँ हाँ। तो परसों आप क्यों मिला रही थी फोन? अरे वो बस मैं आपका फोन नंबर सामने आ गया तो मैंने कहा चले मिला लेते हैं। करती रही संडे से लेके अभी तक, अभी जाके लगी कॉल? नहीं, अभी तो मैं अभी से ट्राई कर रही थी लेकिन वो मिल ही नहीं रहा था मुझे। चलें, आपको वेलकम कहते हैं भाई। और क्या अच्छा लगता है आपको शो में? आपके शो में आपकी बातें अच्छी लगती हैं, जो लोग आपके पास आते हैं आपसे बात करते हैं, आपकी तारीफ करते हैं, अच्छा लगता है। गाने तो खैर सुभान अल्लाह है जो आते हैं, और सिंधी बोलनी नहीं आती मगर समझ में जरूर आती है। समझ में आती है, चलो अच्छी बात है। तो थोड़ी घड़ी तो गाला नहीं दी, थोड़ी बहुत बात करना। थोड़ी बहुत क्या, वो जो छोटी मोटी हमें सिखाई गई थी ना। वो बताओ, क्या सिखाई? वो वाली तुझे दालो चाय मुझे दालो बोलड़ो आए, वो मुझे नालो राजा में मनाए। हाँ ये बोलड़ो आया, बोलड़ो आए। जी सही कह रहे हैं, बिल्कुल यही आती है बस। सनम मिर्जा आपको एक गाना सुनाए अपनी आवाज में। अपनी आवाज में भी मैं सुन रही थी आपका शो, तो मुझे याद आया कि मैंने कहा वाह क्या अच्छा गाना याद दिला दिया। हाँ। वो गाना नहीं था उसका, मोहम्मद अली और बाबा शरीफ का, मैं जिस दिन भुला दूं। हाँ बोल, सुनाओ। मैं जिस दिन भुला दूं तेरा प्यार दिल से, वो दिन जिंदगी, वो क्या आ गया, वो दिन आखिरी हो मेरी जिंदगी का। वाह से वाह। वो आंखें उसी रात हो जाए अंधी, जो तेरे सिवा देखे सपना किसी का, मैं जिस दिन भुला। वाह सही बात, जबरदस्त जबरदस्त। कैसा लगा? अच्छा आपको मेरी आवाज में? बहुत अच्छा लगा भाई, आपकी आवाज़ बहुत अच्छी है, बहुत प्यारी आवाज़ है आपकी। और आप ऐसे गाने गाया करें, जब भी किसी महफिल में हो या किसी घर में हो या किसी के पास जाए तो उसको गाना सुनाया करें अपना। अच्छा किसी महफिल में सुनाऊं या सुनाऊं, मगर आपकी महफिल में जरूर सुनाइएगा। ठीक है जी, थैंक यू वेरी मच सनम। ठीक है, थैंक यू, अल्लाह हाफिज़। अल्लाह हाफिज़। सनम मिर्ज़ा फ्रॉम कराची, ॾाढी असांजी एक्टिव कॉलर है, तो थैंक यू वेरी मच सनम। आप आई और माहौल को कुछ और मतलब समझ रहे ॿियो रंग ॾेई वई माहौल खे। सो मौसम कहिड़ो बि हुजे, दिलि जो मौसम माण्हू जो ठीकु हुजणु खपे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। केर पियो ॻाल्हाए? जी मैं फातिमा। फातिमा को खुश आमदीद कहते। फातिमा थोड़ा जोर से बात करो, थोड़ा तेज बात करो, मैं थोड़ा बेरा हो गया हूँ। अच्छा। हाँ, थोड़े कान मेरे कमजोर हो गए। ठीक है, तबीयत ठीक है आपकी? मैं बिल्कुल ठीक हूँ, आप बताएं कैसी हैं? मैं भी ठीक है अल्हम्दुलिल्लाह। कितनी ठीक हैं आप? जितना होता है। अच्छा, वेरी गुड। वैसे कभी ठीक नहीं होती तो क्या करती हैं? बस ऐसे ही। कभी मूड खराब होता है, गुस्सा आ जाता है किसी के ऊपर, अपने आप पे, तो फिर क्या करती हो?
कंट्रोल करती हूँ गुस्सा। कंट्रोल, उदय कंट्रोल। चलो और बताओ। करना पड़ता है कंट्रोल। चलो और बताओ, क्या हाल है तुम्हारे, ठीक हो? और सब ठीक, अल्लाह का शुक्र है। चलो खुश रहो, आबाद रहो। आप हमारी महफिल में आई हो, शो में आई हो, अच्छा लगा आज। तो क्या सुनाओगे आज? मैं आज गाना सुनाऊंगी। सुनाओ गाना। सुनाओ गाना। जी जी, कब सुनाओगी? मुझो सनम आही माँ तुझो सनम आया, हाँ। मुझो सनम आही माँ तुझो सनम आया, तू मुझो जन्म आही माँ तुझो जन्म आया, तू मुझो जन्म आही माँ तुझो जन्म आया। वाह। हिक वाट बिन्ही जिया, हिक राहे वफा आहे, तू मुंहिंजो भरम आही मां तुंहिंजो भरम आहियां, तू मुंहिंजो सनम आही मां तुंहिंजो सनम आहियां। तो सिंधी एॾो ज़बरदस्त गानो ॻायो, पोइ उर्दू छो पई ॻाल्हाई? जी मां सिंधी थी ॻाल्हायां। सिंधी ॻाल्हाए न, मां यको उर्दू सम्झां पियो तोखे। छो? हा भाई, ईद आया। ठीक ठाक। वरी और सब ठीक ठाक? ॿियो सब ठीक ठाक? जी तव्हांजी ॿोली असांखे नथी अचे। छो? थोड़ी मुश्किल आहे। थोड़ी मुश्किल छो आहे? तव्हांजी ॿोली कहिड़ी आहे वैसे? असांजी सिंधी में तव्हांजी सिंधी में थोड़ो फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु आहे? जी। अच्छा, कहिड़ी माना तव्हांजी कहिड़ी ॿोली आहे? ॾाढो कयां तव्हांखे कॉल की लॻी न थी, बिज़ी ते वियो। बिज़ी वियो पे, हाणे त लॻी वई कॉल, ॻाल्हि भले पई। जी। चलो, मतलब हू आहियो तव्हां जिथे बि 10 रुपए जो फ़ाइदो मिले उते सौदो करियो की नहीं? हाँ जी बोड़ी थी वई हाणे जी? ना बोड़ी ना है। हल सही आहे, पंहिंजो ख्याल रखिजांइ, ठीकु आहे? जी थैंक यू, बाय बाय। फातिमा असां सां गॾु वई। फातिमा, थैंक यू वेरी मच, अवां शो में शामिल थिया। ऐं फातिमा पहिरियां उर्दू ॻाल्हाई, पोइ सिंधी गानो ॿुधायो, पोइ वरी चई सिंधी ॾाढी ॾुखी आहे, वरी थोरी ॾुखी आहे, असांजी थोरी फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे ख़बर न आहे। तो ख़ैर भई, जेको बि आहे, तव्हांजो प्यार, तव्हांजो मोहबतूं हिन प्रोग्राम में हूंदियूं आहिनि शामिल। राति जो ही पहर, हिन पहर खे अञा वधीक सुहिणो कंदासीं तव्हांजी लाइव कॉल सां, तव्हांजे मैसेजिस सां, तव्हांजी कचहरीअ सां। छा कजे। तो फ़िलहाल कुझु कोन था कयूं, पाण हलूं था पेज जी तरफ़। जेको ॾिसूं था पेज ते जिन मैसेज कया उन्हनि खे शामिल था रखूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? साईं राजा साईं, ख़ुशि आहियो? ख़ैरात बि ठीकु आहे? सभा मज़नि में? सब ख़ैर, महिरबानी मुंहिंजा सुहिणा। केरु पियो ॻाल्हाए? साईं मियां मोहम्मद ॻाल्हायां थो सखर खां। साईं सखर वारे पिरी प्यारे मियां मोहम्मद खे वेलकम था चऊं, भली कार था चऊं। महिरबानी साईं, महिरबानी। छा कंदा आहियो साईं? मां स्टडी कंदो आहियां फ़िलहाल। छा पढ़ंदा आहियो फ़िलहाल? सेकंड ईयर में। सेकंड ईयर में फ़िलहाल। पोइ छा कंदो फ़िलहाल खां पोइ? उन खां बाद में इंशाल्लाह असां मेडिकल जी तयारी कंदासीं। चलो गुड आहे भई, महिरबानी। अव्हांखे भली कार चऊं था। ऐं कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। अच्छा जी ठीकु आहे, ठीकु आहे। साईं ॿुधाईंदा तव्हां खां बि इंशाल्लाह। हाज़ुर असां बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। जी अच्छा। हो भली अंगण ते यार तूं आए सजण कया बिस्मिल्लाह, मुरल कया बिस्मिल्लाह, ओ मिलियो दिल खे करार तूं आए सजण कया बिस्मिल्लाह, मुरल कया बिस्मिल्लाह, मिठड़ा मुंह जो भरम रखियो थई, मुंहिंजो प्रिय ते मुंहिंजे पटन ते मरम रखियो थई, मुंहिंजे पटन ते मरम रखियो थई, ओ कया छो न सिंगार तूं आए सजण कया बिस्मिल्लाह,
मूरल कया बिस्मिल्ला ओ भली अंगण ते राजा साईं तू आए सजण कया बिस्मिल्ला मूरल कया बिस्मिल्ला। जियो साईं जियो। वाह छोकरा वाह। हाँ जी साईं। वाह साईं वाह, वाह साईं वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं सुठो लॻो तुंहिंजो आवाज़ यार, ॾाढो सुठो आवाज़ आहे तुंहिंजो। अच्छा। हा ॻाईंदो रहंदो कर। तव्हांजी राजा साईं का शायरी वग़ैरह ॿुधायो। जीअं विसारे तूं वेही रहे हो पहिरीं, तीअं विसारे छॾणु मुंहिंजे वस में न आ। तोसां पर पुठ ख़्यालनि में परचां रुसां, रूबरू थियणु मुंहिंजे वस में न आ। तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ, मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा। मां अकेलो अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आ। छा कजे। महिरबानी सुहिणा साईं, महिरबानी। कुर्ब अदो असां सां गॾु कॾो भाई। हा थैंक यू वेरी मच दोस्त। अवां महफ़िल में शामिल थिया सखर खां। ऐं सखर वारा सभिनी प्यारा जेके बि हिन वक़्तु सखर में ॾिसनि पिया, रोड़ी में ॾिसनि पिया, उते राणीपुर में ॾिसनि पिया, हालाणी में ॾिसनि पिया, खैरपुर में ॾिसनि पिया, पीर जे ॻोठ में ॾिसनि पिया, ऐं जिथे जिथे ॾिसनि पिया सखर जे आस पास वारा उन सभिनी खे राजा मेमण जो मोहबत भरियो सलाम ऐं वेलकम दिलि जी गहराइयुनि सां भलीकार। त मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरहायूं पिया। रात जे हिन पहर खे वधीक सुहिणो बणाईंदासीं। तव्हांजा मैसेज बि शामिलु रखंदासीं पर फेसबुक अॼु मूंखां लॻे थो त रुसी वियो आहे। छा कजे, अची वियो अची वियो अची वियो। अस्सलाम वालेकुम। हेलो आऊं ठीकु आहियां। केरु पियो ॻाल्हाए? कंवल किथां पई ॻाल्हाए? गुरु मंदिर। वेलकम था चऊं कंवल खे। कंवल कराची गुरु मंदिर खां। जी तव्हां छा कंदा आहियो? जी छा कंदी आहे कंवल? छा कंदी आहे? कुझु बि न, घर में वेठी हूंदी आहे। घर में वेठी हूंदी आहे। ॾिसंदी आहियां, दमादम शो ॾिसंदा आहियूं। हा कंवल हूअं दमादम सिंध में आई आहे? न टीवी ते ॾिसंदा आहियूं, आया न आहियूं। आया न आहियो, टीवी ते ॾिसंदा आहियो। चलो पोइ तव्हांजो गुरु मंदिर कहिड़ो परे आहे, हलिया अचिजो। चलो थोरो नेक्स्ट टाइम ईंदासीं ज़रूरु। अच्छा मूंखे ॿुधायो त पहिरियों दफ़ो आयो फ़ोन ते? जी पहिरियों दफ़ो। चलो छा सुठो लॻंदो आहे शो में? शो में तव्हांजी जेकी गीत वग़ैरह जेके ॻाईंदा आहिनि चईंदा आहिनि, गीत सुणंदी आहियां, सुठा लॻंदा आहिनि। तव्हांजी तारीफ़ वग़ैरह थींदी आहे या असांजी तारीफ़ थींदी आहे, तव्हांखे सुठी लॻंदी आहे? हा हा। माण्हू त सड़ंदा आहिनि असांजी केरु तारीफ़ कंदो आहे त। सड़ण वारा सड़नि था, असीं कोन था सड़ूं, असीं त ख़ुशि थींदा आहियूं। चलो वेलकम। कुझु गानो वानो ॿुधाए भला। गानो त कोन थो अचे, तव्हांजी आवाज़ सुठी आहे। मूंखे फौजा को बि सॉन्ग जेको आहे न सो मूंखे तव्हां ॿुधायो। कहिड़ो सॉन्ग ॿुधायां? फौजिया जो? हा रोई राहो न यारनि अखड़ियूं। इहो हाणे आहे ई कोन असां वटि। कोन आहे, तव्हां पाण पोइ ॿुधाइजो। मूंखे फौजिया सुब्रो जो हिकिड़ो ई गानो यादि आहे, ओ मूंखे छॾे वेंदे ॾाढो ॾुखियो थींदे, रही कोन सघंदे चरनि वांगुरु घुमंदे टिणे टिणे। इहो यादि आहे। महिरबानी थैंक यू वेरी मच थैंक यू। साईं अब्दुल राफ़े मेमण साहब असां सां गॾु आहे। चए थो प्यारा राजा मेमण अवांजी बेबाक आवाज़, सच ॻाल्हाइण जी ज़रूरत ऐं अवामी हक़नि लाइ बेलोस जिदोजहद खे सलाम पेश करे थो। वालेकुम सलाम सर, थैंक यू वेरी मच। अवांजो कैमरा ऐं मौक़ुफ़ सिंध जी दर्द ख़ुशबू ऐं हक़नि जो आवाज़ बणियल आहे। असां अवां सां गॾु आहियूं। अवां हमेशह हक़ लाइ ॻाल्हाईंदा रहो, सच जी राह ते हलंदा रहो। रब पाक अवांखे सलामत रखे। एडवोकेट अब्दुल राफ़े मेमण हैदराबाद खां। महिरबानी सुहिणा साईं। तव्हां लिखंदा आहियो, असां वरी हिते ॿुधाईंदा आहियूं। तव्हांजो मैसेज असां पब्लिक ताईं पहुचाईंदा आहियूं। मेमण साहब महिरबानी माइट। वफ़ा मीर ख़ान बुगेरी आहे फ्राम दुबई, चए थो त सुना है लोग उसे आँख भर के देखते हैं, सुना है लोग उसे आँख भर के देखते हैं, सो उसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं। सुना है रब्त है उसको ख़राब हालों से, सुना है रब्त है उसको ख़राब हालों से, सो अपने आप को बर्बाद करके देखते हैं। सुना है दर्द के गाहक है चश्मे नाज उसकी, सो हम भी उसकी गली से गुज़र के देखते हैं। सुना है उसको भी है शेर व शायरी से शगफ़, सो हम भी मोतरज़ उन पर नज़र के देखते हैं। वाह भाई वाह। वफ़ा मीर ख़ान मुगेरी फ्राम दुबई, थैंक यू। हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं साईं वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? रहमतुल्लाह ॻाल्हायो थो रतोदेरे खां। साईं रहमतुल्लाह साहब कहिड़ा हाल आहिनि? रतोदेरे वारनि जा कहिड़ा हाल आहिनि? साईं खैर ठीक ठाक। तव्हां ॿुधायो त सही आहे? सभु सेठ A1 फर्स्ट क्लास। रतोदेरो ख़ुशि आहे? साईं खैर ठीक ठाक। रतोदेरे भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी महफ़िल में वेलकम था चऊं।
ऐं पहिरियों दफ़ो आया आहियो? महिरबानी। पहिरियों तव्हां हिकिड़ी रिक्वेस्ट आहे सर। शिकायत बि कयो, रिक्वेस्ट बि कयो, ॿई कयो। सर असां जेको जश्न जमाले में लाड़काणे में थियो सर, इन मेज़बान वारनि खे महिरबानी कयो, असां घणो टाइम थी वियो असां सां माना राब्ते में हूं। हा छा थियो? पर असां को इहो असां नथा अची सघूं, असांखे मोटरसाइकिल हिकिड़ी हिननि खे महिरबानी करे ॻोठ मोकिलिनि, माना शो में न ईंदे तोॾे ॻोठ मोकिलिनि। हा ईअं साईं? हा तूं छा थो चई, तोॾे ॻोठ मोकिलिनि मोटरसाइकिल? ॻोठ न मोकिलिनि बाबा, मोटरसाइकिल ॾियनि असांखे, असां और हुनजी जेको आहे घणो टाइम थी वियो आहे असां हुननि सां राब्ते में सर। न मोटरसाइकिल दुकान मेज़बान चाही असां थींदा आहियूं। न मोटरसाइकिल तुंहिंजी निकिती आहे या निकिरंदी या छा थींदो? अरे मोटरसाइकिल ॾियनि न असांखे शो में छा घुराइनि था सर, असां हाणे शो में जीअं नथा अची सघूं था। शो में नथा अची सघो त कीअं ॾींदा मोटरसाइकिल? गेम्स थींदियूं आहिनि न बाबा हुनजी शो में, इहो कहिड़ी ॻाल्हि आहे? त माना इहा रिक्वेस्ट कयो त तव्हां पुरनि ज़रिए तव्हां जेको आहे असांजो नालो कढो न असांजे। इहा सजेशन सुठी आहे त जेके नथा अची सघनि हुननि जा कुणा कढो। पर हाज़ुर इहा सजेशन ॾींदासीं असां अॻियां। हाज़ुर भाउ हाज़ुर, थैंक यू महिरबानी साईं आयो साईं। ऐं गेम शो में त गेम शो में अचिणो पवंदो, ईअं मोटरसाइकिल थोरी मिलंदी आहे जेकी। हलो जी हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे, मेरा खामोश रह कर भी उसे सब कुछ बता देना। एंजॉय कंदा।
मगर पहले खता पर गौर कर लो फिर सजा देना, मगर पहले खता पर गौर कर लो फिर सजा देना। मेरा खामोश रह कर भी उन्हें सब कुछ सुना देना। वेलकम जी, खुश आमदीद बालिकार बालिको आगते पखैर रागले भली करे आयो हुए अगेन अवां सब ॾिसी रहिड़नि की भई माण्हू चवंदा अलाए छा थी वियो राजा खे ईअं बड़ी मस्ती कयमि। सो अगेन भलीकार भई अवां सभिनी खे ऐं अवां जो प्यार अवां जो मोहबतूं ऐं राति जो ही ख़ूबसूरत पहर ऐं हिन पहर में तव्हां जूं आवाज़ूं कमाल थी वेंदो आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर पियो ॻाल्हाए? मां इकरा। इकरा पई ॻाल्हाए। इकरा किथां पई ॻाल्हाए? जमशेद रोड। जमशेद रोड। कहिड़ा हाल आहिनि इकरा जा? जी इकरा कहिड़ा हाल आहिनि तुंहिंजा? मां ठीक आहियां, तव्हां ॿुधायो? मां ठीकु आहियां। आवाज़ सफ़ा घटि पई अचे तुंहिंजी, थोरो तेज़ ॻाल्हाए। हा जी 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 हुकुम कयो। कीअं अचणु थियो आहे तव्हांजो असांजी हिन महफ़िल में? इलाही सुठो लॻंदो। इलाही सुठो लॻंदो आहे? जी 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 उन खां अलावा? जी जी हेलो मुझे न मूंखे तव्हांजो गानो सुनो आहे। मूंखे तव्हांखे मुंहिंजो गानो ॿुधणो आहे? कहिड़ो गानो ॿुधणो आहे? असीं प्यार करण वारा माण्हू। चलो हा ज़रूरु ॿुधायूं था तव्हां। ॿियो ॿुधायो, तव्हां ॿुधायो कुझु, तव्हां ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। तव्हां ॿुधायो, मुंहिंजी आवाज़ इलाही वठी। ए आवाज़ कटिजे पियो छो? ए पोयां परियां छा जेल जे पासे में वेठा हुया? जेल जे पासे में वेठा हुया? नेटवर्क जो मसइलो आहे? न न हलो सही आहे। मतिलबु ॿुधाए को गानो ॿुधाए। न मूंखे कान थो अचे। मां मुंहिंजी रिक्वेस्ट है कि तव्हां गानो ॿुधायो। मूंखे तव्हांजी आवाज़ इलाही वणे थी। मां तव्हांजी वॾी फैन आहियां। मुंहिंजी वॾी फैन आई त टीवी ते वञी ॿुध। हल सही आहे, बाए। हो असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। हो दरिया हुजे या सहरा, हो दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। भैया छा कजे छा कजे छा कजे। वेलकम अगेन भलीकार भाई। अदी असांखे चयो त गानो ॿुधायोसीं गानो, पर अॼु मैसेज छो नथा वरी बि तव्हांजा खुलनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई, क्या हाल है? अल्हम्दुलिल्लाह साईं, ख़ुश है बड़े चाके। केर पियो ॻाल्हाए? केर ॻाल्हाईंदो पियो आहे? ख़ुदा दाद कोयटा खां ॻाल्हाईंदो पियो आहे। कहिड़ा हाल आहिनि ख़ुदा दाद? जी जी ख़ुशि है चाक चङो भलो।
दोस्त टीवी जो आवाज़ बंद कर। दोस्त खे इजाज़त ॾेई छॾी तव्हां। दोस्त खे इजाज़त ॾिजो हाणे यार, दोस्त परे खायो। मोहम्मद रज़ा असां सां गॾु आहे जी। मोहम्मद रज़ा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? तव्हां ठीकु आहियो? महिरबानी मोहम्मद रज़ा। ऐं उजण मुश्ताक अली फ़कीर साहब अस्सलाम वालेकुम अदा साईं। वालेकुम सलाम दोस्त। महानूर माही आहे, आपका शो मॉर्निंग वाले में नहीं आता क्यों? दोबारा रिपीट, ख़बर ना आहे, लाइव हलंदा आहियूं इहो ई काफ़ी आहे, रिपीट खे छा कंदासीं करे। ज़ुबैर अहमद जरवार असांखे लिखे थो त ज़ुबैर महिरबानी ज़ुबैर, थैंक यू वेरी मच। ज़ुबैर खे बि भली कार था चऊं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर आहे? अरे अदी फातिमा ख़ुशि आहीं? चाक चङी भली? हा मां ठीकु आहियां बेटा। सभु ख़ैर आहे? हा अल्लाह जो शुक्र आहे। कीअं पई गुज़रे ज़िंदगी? गुज़रे भई छिके ताणे। हा तबियत कीअं आहे हाणे? फ़र्क़ु आहे न, सफ़ा सेट थी वई आहे न? तबियत ठीकु आहे। अलाए कॾहिं केॾी महिल अचानक अल्लाह जो बुलावो न अची वञे। अल्लाह साईं ज़िंदगी ॾींदो तव्हांखे, लंबी ज़िंदगी, वॾी ज़िंदगी ॾे, छो त असांखे तव्हां दुआऊं कंदियूं आहियो ऐं अल्लाह साईं तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾे। हेलो हा 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 तव्हां छा पिया चओ? मां चयो अल्लाह साईं तोखे वॾी ज़िंदगी ॾे, दुआऊं कंदी आहे तूं असांखे। वाह हा मन ॿार बच्चा आहियो तव्हां असांजा बेटा। हा ॿियो हाल अहवाल ॾे। हेलो ॿियो को हाल अहवाल ॾे ज़माने जो? हा इलाही मुश्किल सां कॉल लॻे थी बेटा। बस मुश्किल है भाई, मुश्किल बिल्कुल मुश्किल। हाँ पहिरीं मूंखां अॻु में आई न फातिमा हिकिड़ी कराची खां। मुंहिंजी राजा खे बेटे खे मुंहिंजी यादि आई हूंदी। हा न न अदी फातिमा दिलि में आहे असांजे में। हा तव्हां बि त असांजे दिलि में आहियो बेटा। न न महिरबानी महिरबानी। अॼु छा थी ॿुधाई भला आई आहे त? छा ॿुधायां ॿुधायो? ॿुधायां मां कंहिंखे? पूछते हो हम क्या तुमसे कहूँ, मैं किस लिए जीता हूँ। अपने बच्चों के लिए जीता हूँ। हेलो हाँ हेलो शायरी ॿुधा भला। तव्हां सां ख़ुशि रहंदी आहियां न ॿारनि सां भाई। हा न मां पंहिंजे पुट राजा सां त इलाही ख़ुशि रहंदी आहियां। हा न ॾिस छा कजे, अचे कोन थो पुट, अचे कोन थो, अम्मा खे ॾिसे कोन। हलीम खाराई कोन थी, कीअं अचां? हलीम त जाम आहे। हलीम छा, हलीम मुंहिंजे पुट सां वधीक थोरी आहे। हलीम हैदराबाद में आउं गुज़ारे वञा त कंधो ॾियण त ईंदे। ए अल्लाह तोखे हयात ॾिए, कहिड़ियूं ॻाल्हियूं पई करी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां? हा हा न छा चइजे, मुंहिंजे भाणेजे जी शादी पई थिए। हेलो हा त मां दावत मां ॾींदसि दावत, तव्हां ईंदव? इहो ॿुधायो। बिल्कुलु ईंदुसि, बिल्कुलु ईंदुसि। ईंदव? हा वाइदो ईंदुसि। भाणेजो दिमाग़ ऊंधो हले थो मुंहिंजो। भाणेजो थी वियो, भाणेजी ॻाल्हि साॻी आहे। न भाणेजी जी शादी सही आहे, डन आहे, अचिबो, मां ज़रूरु ईंदुसि। हा त मां फोन ते आहे न तव्हांखे उहो कार्ड सॼो आहे न तव्हांखे मोकिले छॾंदसि। सही आहे, ठीकु। कॾहिं काई तारीख़ आहे? है ना हींअर अञा समझो के मथे महीने में। राजा से बात कर रही हूँ मैं। हाँ राजा से बात कर रही हूँ मैं। अची वियो न साईं। साईं अची वियो। अच्छा साईं शक तो करे या साईं शक तो करे या कंहिंसां थी ॻाल्हाई? मां साईं आयो आहे। साईं छा थो चए? शक तो करे या साईं कंहिंसां थी ॻाल्हाए? न हेॾो त चए थी जंहिंसां वणे ॻाल्हाए तूं। इहा ॻाल्हि त आहे कोन न हुनमें न को मुंहुं में आहे। हा न इहा ॻाल्हि आहे कोन, पोइ ज़िंदगी कीअं गुज़रे ॿुधायो? असांजी प्यार वारी इहा ॻाल्हि त तव्हां पंहिंजे दिलि में वठो ई न। दुआऊं कजो, दुआउनि में यादि रखिजो, ठीकु आहे? हा ही दुनिया आहे चरियो ठाहिण वारी, दुनिया जे पोयां न लॻिजे अबा।
ही दुनिया फानी आ, हिते केर न रहणो आ। हाँ, जेकी पांजी शे हुजे न उन सां प्यार कजे। पांजा बच्चा हुजन, पांजी शे हुजे, तुंजी बब्बा आइन, बब्बा आइन, उनन सां प्यार कर। हाँ बिल्कुल। अम्मा है, उन सां वधिक प्यार कर, अम्मा सां। चलो बस दुआन में याद रखजो। थैंक यू। मां न ॾेई छॾंदसि दावत, अञा समझो ही महीनो न मथे महीनो। बस मथे महीने में मां हिते आया ही कोन। तू शादी अड़े ॾींहं ते रखी महीने में रखी, मां मथे महीने में आया ही कोन पाकिस्तान में। छो? बस आउं ॿाहिरि पियो। नवंबर में कोन आई? नवंबर में भी कोन आया। नवंबर शुरू में तो हूंदा हो। हाँ, शुरू में नवंबर में न आया, एंड में आया, आखिर में ईंदुमि मोटी, नवंबर जे एंड में। अल्लाह साईं, मेरे बहानो न ठायो ता। ॾिस जाना आउं तोखे ॾेखारींदुमि फेसबुक ते लाइव अची ताऊं किथे आहियां। किथे वेंदा? दुबई? न हिते ही आहियूं, अलाह जी नगरी वॾी आहे, रुको दुबई थोड़ी आहे। ओ किथे? बस पोइ तोखे ॿुधाईंदुमि, हाणे सभु टीवी ते ॿुधाए छॾियां हींअर हिते। हां? पोइ तोखे ॿुधाईंदुमि, हींअर मां सभु ॿुधाए छॾियां तोखे टीवी ते, पोइ ॿुधाईंदुमि। न हिन ते न, पोइ तेरी कॉल ते ॿुधाइजो। हाँ, कॉल ते पोइ ॿुधाईंदुमि। ठीकु आहे, ओके। हाँ, बाय 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 बाय। हिकिड़ो गानो हलायूं, हुन गाने खां पोइ वरी वापसि अचो। हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, ऐं गानो आहे तामीर हुसैन जो। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। एंजॉय।
किस्मत हुई अहिड़ी प्यारा ही जीवन अकेलो किस्मत हुई अहिड़ी प्यारा ही जीवन अकेलो थी विया दूर किनारा ही तन्हाई तारा तुझी याद था ॾियारन ही तन्हाई तारा तुझी याद था ॾियारन जो गॾजन जो गॾजन जो गॾजन था सारा तुझी याद था ॾियारन ही तन्हाई तारा तुझी याद था ॾियारन वेलकम जी, खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जी मोहबतूं, अवां जो प्यार, अवां जूं ख़ुशियूं हिन प्रोग्राम में आहिनि शामिल। छो त राति थिए थी, सूरज जागनि था, सो राति थी वई आहे घणी ऐं स्पेशली कोशिशि कयो त हिन राति खे पुराणियुनि यादुनि सां ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि ॻाल्हियुनि सां जिन ॻाल्हियुनि सां असांजी ज़िंदगीअ में रौनकूं आहियूं उन्हनि ॻाल्हियुनि जी यादुनि सां असां हिन राति खे सुहिणो कयूं। अॼु लाइव कॉल जो हसीन सिलसिलो आहे, प्रोग्राम में लाइव कॉल करे सघो था, मैसेज करे सघो था, मैसेज पेज आहे मुंहिंजो राजा मेमन जो फेसबुक ते, हुनखे जॉइन करण ते मैसेज बि करे सघो था। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम राजा भाई। जी केरु पियो ॻाल्हाए साईं? जी ज़ैन बुलेदी ॻाल्हायां थो। ज़ैन बुलेदी किथां? जी कोयटा शहर खां ॻाल्हायां थो। कहिड़ा हाल आहिनि बुलेदी साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ैर ख़ैरियत? बिल्कुलु ठीकु ठाक, अवांजी दुआउनि सां अवांजे बिल्कुलु साम्हूं वेठा आहियूं। अल्लाह पाक जा करम। छा कंदा आहियो तव्हां? जी मां स्टडी कंदो आहियां। छा पढ़ंदा आहियो? जी मां मैट्रिक पास कई आहे, हाणे अॻिते कोशिशि करां थो पढ़ण जी। अॻियां कोशिशि कंदो पढ़ण जी? दाख़िला वठंदो पढ़ंदो? जी हा, दाख़िला तो थी विया, बसि मां थो हेल्थ में कोई नौकिरी वग़ैरह जे लाइ। चलो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को गानो, को गीत, को गज़ल, का शाइरी? गानो तो याद नहीं, शायरी याद है। बुधायो शायरी बुधायो। जी शायरी ये है तो मैंने चलती फिरती अज़ां देखी है। मैंने चलती फिरती अज़ां देखी है, मैंने जन्नत तो नहीं मैंने माँ देखी है। वाह वाह वाह, मैंने जन्नत तो नहीं माँ देखी है। ज़बरदस्त, कमाल साईं, थैंक यू बुलेदी साहब फ्राम कोयटा। ऐं ज़बरदस्त ॻाल्हि कई। अमड़ त अमड़ आहे, मां हमेशह अमड़ जो इहो गानो बार बार चवंदो आहियां पंहिंजे शो में जॾहिं बि माउ जी ॻाल्हि थींदी आहे। हो मुंहिंजी मिठड़ी अमां, मुंहिंजी प्यारी अमां, मुंहिंजी जी जल अमां, मुंहिंजी सुहिणी अमां, घोर तोता वञा तोता सदको थियां, ओ अमां हो अमां हो अमां, मुंहिंजी जी जल अमां, मुंहिंजी मिठड़ी अमां। मां माना मां जो तव्हां ज़िक्र बि कंदव तव्हां त ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी तव्हांजी। सो कमाल भाई, मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में हिकिड़ो कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। छो अच्छा जी, काफ़ी दोस्त असांखे कोयटा खां बि कॉल कनि था ऐं काफ़ी दोस्त असांखे जॾहिं कॉल कंदा त टेलीविज़न जे आवाज़ खे खोले था रखनि। टेलीविज़न जे आवाज़ खे बंदि रखंदा कयो त तव्हांजो आवाज़ु हिते सही असां ताईं सही पहुचे ऐं जेको आहे सो असांजो आवाज़ु तव्हां ताईं सही पहुचे। सो कोशिशि करे
लाइव कॉल जॾहिं बि कयो त टीवी जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखो जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई। केरु पियो ॻाल्हाए? सलमा बलोच फ्रॉम कोटा। सलमा बलोच फ्रॉम कोटा। कहिड़ा हाल आहिनि सलमा जा? केर ख़ैरियत? सब ख़ैर आहे, सब सेट आहे, A1 फर्स्ट क्लास। कोटा जूं हवाऊं कीअं आहिनि? ज़बरदस्त, मज़े वारियूं आहिनि, थधियूं थधियूं आहिनि। हा माशाल्लाह। ॿियो छा हाल आहे? राति जो ही ख़ूबसूरत पर ऐं तव्हां वरी असांजे प्रोग्राम में कॉल कंदा आहियो त कीअं लॻंदो आहे? ज़बरदस्त लॻंदो आहे। शो मुंहिंजो रेगुलर ॾिसंदा आहियो? शो रेगुलर ॾिसंदा आहियूं। चलो अॼु पोइ ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। अॼु मुंहिंजे ख्याल में तव्हां ॾे 4-5 कोटा जूं कॉल आयूं आहिनि। हा अॼु कोटा जूं कॉल्स अची वियूं आहिनि। कोटा जे तव्हां आयो त वरी माण्हुनि साड़ कयो त असां बि कयूं कॉल। छा कयूं? हा इहा ई ॻाल्हि आहे न। हा साड़ त हूंदो आहे न बाबा। कोटा उन्हनि जो प्यार आहे। हा उन्हनि जो तव्हां सां प्यार आहे। प्यार आहे। थैंक यू तव्हांजो बि प्यार आहे, मोहबत आहे, तव्हां कॉल कंदा आहियो, सुठो लॻंदो आहे। ॿुधायो भेण, ॿुधायो को गानो शानो ॿुधायो को असांखे जल्दी सिंधी ॿुधावां न? जेको दिलि चए ॿुधा। सिंधी ॿुधा, उर्दू ॿुधा। कल्ह बलोची ॿुधायो ई न? कल्ह बलोची ॿुधायो। हा अॼु सिंधी ॿुधायो। रोज़ तो मलाह जिते बेड़ियूं हलाइनि, सिंध हुजे सूंह जो त सैर कराइनि, डंबरो ऐं डंबरो ऐं मुराख जिते पलो पचेड़े, हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े, हल त हलूं। वाह सही वाह। अॼुकल्ह कचे में बाबा इहे असां शहर वारा पला सुठा आहिनि, कचे में न वञिबो। हा ख़ासि वेंदा बि आहियूं कचे मच्छी जे लाइ। हा वाह वाह, कचे जी मच्छी त कमाल हूंदी आहे। ऐं हाणे त मच्छी न कचे जा धाड़ियल ॾाढा मशहूरु थी विया आहिनि। धाड़ियल त वरितो हुयो दा ख़बर अथव? हा हिकु दफ़ो असां वञूं त 4-5 असांखे धाड़ियल वरितो हुयो। अच्छा। हा असांजे में थोरो वॾो हमिलो बि थियो हुयो न। अला साईं तव्हां ईअं न ख़्यालु रखो भई, ॾिजारियो न असांखे। हा सची ॻाल्हि आहे। न ख़ैर आहे, बसि ख़ैर थी वियो। घरां न निकिरंदा कयो घणो। कीअं घर में कीअं वियूं? हा घर में घणो माना कमु हुजे त ॿाहिरि हरू भरू इहे पला मच्छियूं खाइण कचे न वेंदी कर? न त घुमणो त आहे न सॼी उमिरि त घुम बाबा, हेॾे कराची अची घुम, को हेॾा गवादर घुम, को समुंड घुम, कचे बि काथे थी घुमण वञी। त कचे ॾे वञिणो हूंदो आहे न। हा चलो सही आहे भला, सही आहे। सिंध जा माण्हू प्यारा हूंदा आहिनि, हिते पहाड़ जीअं माण्हू उहे पहाड़ आहिनि। हा हा असांजी दिलियूं बि ईअं पहाड़नि वांगुरु हाणे अची वियूं आहिनि, आहियूं त सिंध जा। चलो माशाल्लाह, तव्हां हाणे बलोचिस्तान मां कॉल कई आहे, सिंध टीवीअ ते कॉल कई आहे, त माना हीअं माना हाणे ॿई हिकु थी विया। चलो महिरबानी थैंक यू वेरी मच। बिल्कुलु हक़ीक़त आहे जॾहिं ही चारई सूबा मिलंदा आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा हुजे, पंजाब हुजे, बलूचिस्तान हुजे, सिंध हुजे, त पोइ ठहंदो आहे पाकिस्तान। ऐं असां पाकिस्तानी आहियूं ऐं असांखे मोहबत आहे पंहिंजे वतन सां ऐं असांजे तराने सां, असांजे फ्लैग सां, झंडे सां, साए ऐं अछे कलर सां। त इहा ई मोहबत आहे, इहो ई प्यारु आहे जेको हिन वक़्तु बि सिंध टीवी ते अॼु कॉल कई कोइटा मां। छा कजे कुझु कोन था कयूं भई, तव्हांजी लाइव कॉल्स वठूं पिया ऐं हुन सां गॾु गॾु मैसेज बि असांजा प्रोग्राम में शामिलु कयूं पिया। मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा जी। अस्सलाम वालेकुम। हेलो कॉल आहे छा साहब? हेलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, यो राजा की शो में ये ॿुधणो था। ॻाल्हायो पिया राजा जे शो में। तव्हां केरु आहियो, किथां पिया ॻाल्हायो, छो पिया ॻाल्हायो? जी मां लाड़काना खां ॻाल्हायां, हसन पियो ॻाल्हायां। हसन पियो ॻाल्हाए, हसन लाड़काने शहर मां ॻाल्हाए पियो। कहिड़ा हाल आहिनि हसन साहब, ठीकु आहियो? तमामु तबियत ठीकु आहे? A1 भली कार सां चऊं लाड़काने वारनि दोस्तनि खे। छा कंदा आहियो? मां स्टडी कंदो आहियां कैडेट कॉलेज में। माशाल्लाह कैडेट कॉलेज लाड़कानो। जी ज़बरदस्त। कीअं एडमिशन थींदी आहे कैडेट कॉलेज लाड़काने में? सर ने जो सिंपल प्रोसेस थींदो आहे, टेस्ट थींदी आहे, एंट्री टेस्ट, हुन खां बाद इंटरव्यू कंडक्ट थींदो आहे, पोइ टेस्ट थींदी आहे, हुन में जेको आहे तव्हांखे एडमिशन मिली वेंदी। चवंदा आहिनि त ॿार खे सुधारणो हुजे त कैडेट कॉलेज में विझो। हा लाज़मी बिल्कुलु आहे, बाउंडिंग त उते जेको आहे हर हिसाब सां ट्रेन कयो वेंदो आहे। ॿार सुधरियल कोन हूंदो त उहो टेस्ट कीअं पास कंदो, इहो त ॿुधाए।
चलो पोइ उन ते डिपेंड थो करे न, अगरि एजुकेटेड में सुठो हूंदो त हुन में थी वेंदो। चलो ॿियो टैलेंटेड हूंदो त बिल्कुलु। शो ॾिसंदा आहियो तव्हां मुंहिंजो? जी जी लाज़मी शो ॾिसंदा आहियूं, तव्हां खां बिना रहंदो ई न आहे। महिरबानी आहे इहा तव्हांजी, कुर्बानी तव्हांजा। को छा पसंदि हूंदो आहे शो में, छा सुठो लॻंदो आहे? सर तव्हांजी जेकी सिंगिंग जेकी कॉल्स वग़ैरह थींदी आहे सभिनी खे जेको आहे चांस मिलंदो आहे। अच्छा तव्हां बि माना सिंगर आहियो, तव्हां बि गानो ॻाईंदो? न सर मां हाणे तव्हांजो ॾिसां लेडी हुई बलोचिस्तान जी सिंगिंग थी करे। हलो हाणे तव्हां ॿुधायो सुठो। सर मूंखे सिंगिंग न ईंदी आहे न, ॿुधायांव तव्हां कचो घुमायो, तव्हां पको घुमायो असांखे। असांखे सिंगिंग ईंदी न आहे रियली, न त मां तव्हांखे ॿुधायां। शाइरी ॿुधायो, शेरो शाइरी कयो, कुझु त कयो। शेरो शाइरी बिल्कुलु मूंखे सफ़ा न ईंदी आहे। चलो बसि दुआऊं कजो पोइ असांखे, ठीकु आहे? इंशाल्लाह महिरबानी। छा कजे हलो मोकिलायूं। हलो जी, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि अव्हां खां इजाज़त। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात। वेंदे वेंदे सुठो सुठो गीत आहे। कहिड़ो गानो आहे? आवाज़ ई नथो अचे छा? कहिड़ो गानो? हलो जी, ख़ूबसूरत ट्रैक आहे, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे अहमद मुग़ल जो। ऐं जीअं तूं ऐं ख़ुशियूं ख़तमु थियूं, इहो बि असांजे वञण खां पोइ ख़ुशियूं बि वाक़ई ख़तमु थी वेंदियूं। तव्हां कॉल त कंदो कोन। मां वठां थो तव्हां खां इजाज़त। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी तव्हां सां जुमे ते दमादम सिंध में थींदी मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर। हला भाई। तूं ऐं ख़ुशियूं ख़त्म थियूं, जीअं तूं ऐं ख़ुशियूं ख़त्म थियूं, हाणे जीअं कंहिंजे सहारे मां, हाणे जीअं कंहिंजे सहारे मां जीअरो आहियां, पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां। तूं ऐं ख़ुशियूं ख़त्म थियूं, हाणे जीअं कंहिंजे सहारे मां जीअरो आहियां, पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां। जीअं तूं ऐं जीअं तूं ऐं जीअं तूं ऐं जीअं तूं ऐं तुझे यादुनि जो गॾु आहे मूं सां तन्हाई, ऐं ॿियो आहे समर तुझे यादुनि जो। बसि तोखां सवाइ मुंहिंजा पिरी, बसि तोखां सवाइ मुंहिंजा पिरी, हर ॻाल्हि वेठो आहे विसारे मां, हर ॻाल्हि वेठो आहे विसारे मां। जीअरो आहियां, पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां। जीअं तूं ऐं ख़ुशियूं ख़त्म थियूं, हाणे जीअं कंहिंजे सहारे मां जीअरो आहियां, पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां। जीअं तूं ऐं जीअं तूं ऐं जीअं तूं ऐं जीअं तूं ऐं
पंहिंजे दिल खे दिला सां ॾियां वेठो, पंहिंजी दिल खे दिला सां ॾियां वेठो, बसि तुंहिंजी राह निहारे मां, बसि तुंहिंजी राह निहारे मां, जीअरो आहियां पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां, जीअं तूं ऐं ख़ुशियूं ख़तमु थियूं हाणे जीअं कंहिंजे सहारे मां, जीअरो आहियां पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां, जीअं तूं ऐं जीअं तूं ऐं जीअं तूं ऐं जीअं तूं ऐं। तुंहिंजे अचण जी उम्मीद रही न जीअण जो ॿियो को सहारो आ, न कि तुंहिंजे अचण जी उम्मीद रही न जीअण जो ॿियो को सहारो आ, हिन ज़िंदगीअ जा ही ॾींहं ज़मान, हिन ज़िंदगीअ जा ही ॾींहं ज़मा, रोई वेंदुसि नेठि गुज़ारे मां, रोई वेंदुसि नेठि गुज़ारे मां, जीअरो आहियां पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां, जीअं तूं ऐं ख़ुशियूं ख़तमु थियूं हाणे जीअं कंहिंजे सहारे मां, जीअरो आहियां पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां, जीअं तूं ऐं 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 जीअं तूं ऐं। लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।